रतोदेरो वासी शहरी मासूम धीअ समेत खानगी स्कूल इंतजामिया खिलाफ नौंधेरो प्रेस क्लब पहुची वियो। इमरान जोड़ेंजो दाहींदे चयो त 4 ॾींहं अॻु खानगी स्कूल इंतजामिया 5 मिंट देर करण ते धीअ उम्मे फरवा खे ॿाहिरि कढी छॾियो। धीअ काफ़ी देर ताईं रोड ते रोईंदी रही। स्कूल इंतजामिया खां पुछाणो करण ते धमकियूं ॾिनियूं पई वञनि। रतोदेरो मां ख़बर असां शेयर कयूं पिया, जिते शहरी मासूम धीअ समेत खानगी स्कूल इंतजामिया खिलाफ नौंधेरो प्रेस क्लब पहुची वियो। अपडेट्स मालूम कंदासीं नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, रतोदेरो वासी इमरान जूणेजो पंहिंजी मासूम ॿारड़ी उम्मे फरवा सां गॾिजी शहीदराणी प्रेस क्लब पहुची प्राइवेट स्कूल इंतजामिया खिलाफ एहतजाज कयो आहे। इमरान जूणेजो दाईंदे चयो त स्कूल मां ॿाहिरि निकिरण बैदि न्याणी रोड ते बेहाल रोई रही, जिते मौजूद माण्हुनि पारां नंढड़ीअ खे अकेलो रोहंदे ॾिसी साफ़िन खे इतलाउ कयो। मुंहिंजो नंढो भाउ बि साफ़ी आहे, जेको कवरेज करण लाइ जीअं पहुतो त हुन ॾिठो त नंढड़ी खे सुञातई ऐं स्कूल इंतजामिया खां पुछाणो करण वियो त स्कूल खां नंढड़ी रोड ते कीअं पहुती। स्कूल इंतजामिया कुझु ॿुधाइण बजाए बदतमीज़ी कंदे उन्हनि खे ॿाहिरि कढी छॾियो। मामले खे 4 ॾींहं गुज़रण बावजूदि स्कूल इंतजामिया मूं वटि लड़ी न आई ऐं वेतर मूंखे मुख़्तलिफ़ फ़ोन नंबरनि तां धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। आमिर जूणे जे मुतालबो कंदे चयो त तालीम खाते जे आला अख़्तियारनि ऐं प्राइवेट स्कूल जे डायरेक्टर खे अपील कई त मामले जो नोटिस वठी तालीम ऐं शागिर्द दुश्मन अकबर सूमरो जे निजी स्कूल जो लाइसेंस रद्द करे स्कूल खे बंदि कराए असां लाइ इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं इंसाफ़ न थियो त मां पंहिंजी न्याणी जी तालीम बंदि करे उनखे घर विहारे छॾींदुसि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर मोहम्मद सुमरो अपडेट करण जे लाइ।